सॼे मुल्क जी ज़िले क़मबर शहदादकोट तरफ़ां 27 अक्टूबर कश्मीरी ॿारनि सां इज़हार यकजहती करण लाइ योम सियाह तौर ते जोश जज़्बे सां मल्हायो वियो। उन त ज़िले इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ सियासी समाजी शहरनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि उस्तादनि स्कूली ॿारनि पारां वॾे तइदाद में कश्मीरी ॿारनि सां इज़हार यकजहती लाइ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़मबर खां वया भुट्टो चौक खां थींदे शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। तफ़सील मूजिबि अॼु ज़िले इंतिज़ामिया क़मबर शहदादकोट पारां कश्मीरी ॿारनि सां इज़हार यकजहती करण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 आमिर हुसैन पंवर जी सरबराही में हेठि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़मबर खां वया भुट्टो चौक प्रेस क्लब शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शिरकत थींदड़ माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं भारत पारां कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ नारा हंया विया ऐं पाकिस्तान ऐं कश्मीर जो झंडो पिणु फड़कायो वियो। रैली खे एडिशनल 1 डिप्टी कमिश्नर 1 आमिर अली पंवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असीं पूरी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिसो आहे जेको इंशाअल्लाह जल्द खां जल्द हासिल करे वठंदासीं। मोदी खे ॿुधाइण था चाहियूं त कश्मीर पाकिस्तान जी शहरग आहे जेको पाकिस्तान थी रहंदो। असीं कश्मीर जे सियासी ऐं अख़लाक़ी हिमायत जारी रखंदासीं। क़मबर शहदादकोट ज़िले जो अवाम कश्मीरी भाइरनि सां यकजहती करे उहो साबित कयो आहे त पूरे पाकिस्तान क़ौम कश्मीरी अवाम सां गॾु आहे। हिननि वधीक चयो त भारत पारां कश्मीरी अवाम ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे ऐं असांखे दुनिया खे ॿुधाइणो आहे त भारत दुनिया में रियासत दहशतगर्दी करे पियो जेको क़ाबिल मज़मत आहे। अॻुवाननि वधीक चयो त मोदी हिकु ज़ालिम आहे जेको कश्मीरनि मथां ज़ुल्म करे रहियो आहे। असां पूरी क़ौम भारत खे पंहिंजे मक़सद ऐं हरगिज़ कामयाबु थियणु न ॾींदासीं। रैली में वॾे तादाद में शहरनि ऐं इंफॉर्मेशन सहाफ़िन, पुलिस, रेंजर, सिविल सोसाइटी, ज़िले, NGOs, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाननि ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि पिणु शिरकत कई। काज़ी न्याज़ हुसैन, VNS क़मबर।